मूजिब जुम्मे जे ॾियारे साईं मोहतरम साईं एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं बादशाह जे घर में महबूब जी लख सलवात पढ़ी थसे। ओ मौला नबी साईं जे सदके मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जो अॼो को ख़ैर अॼो की ग़ुलामी पंहिंजी बारगाह में ख़ैर उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं के साईं जे अबे अमा के साईं जे चाचा साईं साईं ग़ुलाम शबीर साईं के हाजी सनाला फुलपोटो साईं के साईं जे सॼे आला आयाल के अमड़े न्याणियुनि के सेहत वॾी हयाती अता फरमा। ओ मौला हिननि जे रोज़गारनि में पोखुनि में खजुनि में दीनी मान में बरकतूं अता फरमा। मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। साईं एडवोकेट शहबाज ॾिनो मेतलो साईं के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं ग़ुलाम शबीर अब्बासी साईं के साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ग़ुलाम शबीर साईं जे रोज़ीअ में गैबी गंज ज़ाहिरी गंज अता फरमा। साईं गुलजार फुलपोटो जा अल्लाह यार साईं जा बच्चा घर मुंहिंजा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला जुमले जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा हूं इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम जो वास्तो थी इमाम अली नकी इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जो वास्तो थी मासूम अली असगर जो वास्तो थी असां सभिनी खे असांजे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। हर बीमारनि मुश्किलातनि खां पनाह अता फरमा। ओ मौला ग़ुरबत वॾा दुख ॾींदी आहे कंहिंखे ग़ुरबत न ॾे सभिनी खे रोज़ी गंज अता फरमा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। 13 रजब जश्न मौलूद काबा ख़ैर सां थे अली असगर जो वास्तो थी मुंहिंजी गैबी ऐं ज़ाहिरी मदद फरमा। ओ मौला फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान के वतन जी पाक फौज आर्मी के ISIMI के आबाद फरमा। जे भी मुखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।